जी नाज़रीन नवां खे अपडेट कंदासीं। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में एहसास किफ़ालत सेंटर्स ते मुस्तहिक़ औरतुनि जी तस्लील ऐं इमदादी रक़म मां कटौती जो सिलसिलो हिन वक़्त बि जारी आहे। ठटे मां खे ॿुधाईंदासीं। पुलिस पारां छापो हयो वियो आहे। घर अंदरि एहसास किफ़ालत जी डिवाइस हलाईंदड़ 4 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस गर्ल्स कॉलेज भरिसां हिक जाइ ते छापो हणी इमदादी रक़म मां कटौती कंदड़नि खे गिरफ़्तार कयो आहे। डिवाइस ऐं रक़म बि हथ कई वई आहे। ठटे में पुलिस पारां छापो हयो वियो आहे। घर अंदरि एहसास किफ़ालत जी डिवाइस हलाईंदड़ 4 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस गर्ल्स कॉलेज भरिसां हिक जाइ ते छापो हयो आहे। छापे बाबति तव्हांखे ॿुधायूं पिया। पुलिस छापो हणी इमदादी रक़म मां कटौती कंदड़नि खे गिरफ़्तार कयो आहे ऐं डिवाइस ऐं रक़म बि हथ कई वई आहे। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में एहसास किफ़ालत सेंटर्स ते मुस्तहिक़ औरतुनि जी तस्लील इमदादी रक़म मां कटौती जारी आहे। ठटे में पुलिस पारां छापो हयो वियो आहे। घर अंदरि एहसास किफ़ालत सेंटर जी डिवाइस हलाईंदड़ 4 ॼणा गिरफ़्तार कया विया आहिनि। पुलिस गर्ल्स कॉलेज भरिसां हिक जाइ ते छापो हणी इमदादी रक़म मां कटौती कंदड़नि खे गिरफ़्तार कयो आहे। डिवाइस ऐं रक़म बि हथ कई वई आहे। तफ़सील सां राब्तो कयो आहे KTN न्यूज़ ठटे जे रिपोर्टर महबूब ब्रोही सां। जी महबूब, छा अपडेट्स आहिनि? जी ठटे में जी एहसास किफ़ालत के हवाले से प्रोग्राम में औरतन के पेमेंट की अदायगी शुरू थी है। उनमें मुख्तलिफ़ हंधनि से कटौती जो शिकायतूं तो आम थी रही हैं मुख्तलिफ़ सेंटर्स से। पर अज 15 पुलिस ठटो छापो हयो है। ठटे में गर्ल्स कॉलेज के भरसा एक घर से जिता 4 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। जंहिंमें उन्हनि जो मुख्य जेको आहे साथी आहे परवेज़ अब्बासी, हुन सां गॾु 3 नौजवान हुनजा साथी आहिनि। उनखे गिरफ़्तार कयो आहे। उते वॾे अंग में औरतूं उन घर में घुरायूं वेयूं हुयूं जिन खे पेमेंट जेका आहे एहसास किफ़ालत प्रोग्राम तहत पेमेंट अदा कई पई वई। पर उन में जेके शिकायत साम्हूं आई आहे, पुलिस जो चवणु आहे त 1500 खां 2000 रुपया 2500 रुपए ताईं फी औरत खां कटौती कई पई वई। ऐं इहो मुसलसल कुझु ॾींहंनि खां कारोबार हलंदो रहो। जंहिंजी शिकायत मिलण ते पुलिस छापो हयो आहे। कामयाब कार्रवाई करे 4 नौजवान खे गिरफ़्तार कयो वियो आहे। 4 खे थाने ते मुंतक़िल कयो वियो आहे। जंहिंमें मुख्य जेको आहे परवेज़ अब्बासी ऐं हुनजा 3 साथी नौजवान जिन जो तल्क ठटे शहर सां ॿुधायो वञे थो। ऐं पुलिस 15 पुलिस जे इंचार्ज फरहान शेख जो चवणु आहे त उनजे तलवील मां डिवाइस रोक रक़म जेके उनखां कटौती कई वई उहा रक़म बरामद कई वई आहे। उन हवाले सां वधीक जांच कई पई वञे त उहे कहिड़े मर्कज़ तां उहे डिवाइस जेके आहिनि उन पासे शिफ्ट कया विया हुआ ऐं उनजी रजिस्ट्रेशन किथे थी हुई उन हवाले सां जेको जांच शुरू कई वई आहे। इंतहाई अहम कार्रवाई साम्हूं आई आहे पुलिस जी। पुलिस छापे दौरान उहे जेके औरतूं अंदरि वॾे अंग में मौजूदु हुयूं ऐं ॿाहिरां दरवाज़ा घर खे गेट ॾिनल हो। इहो कुझु साम्हूं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते अहिड़ियूं शिकायतूं त साम्हूं ईंदियूं रहियूं आहिनि। पर ही कामयाब पुलिस छापो हणी जेके आहिनि डिवाइसनि समेत ऐं कटौती थियल रक़म समेत 4 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। नौजवाननि खे उन्हनि जे तहवील मां डिवाइस बि हथ कया विया आहिनि। जॾहिं त वधीक जांच शुरू कई वई आहे। वॾे अंग में औरतूं पिणु मौजूदु हुयूं। उन हवाले सां शिकायतूं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ठटे जे सेंटर ते ठटे ज़िले जे मुख़्तलिफ़ सेंटर ते ईंदियूं रहियूं आहिनि। ख़ासतौर ते जमपीर में बि अहिड़ी सूरत साम्हूं आई। ठटे में मकड़ी ते मुख़्तलिफ़ वक़्तनि ते सेंटर्स ते अहिड़ी क़िस्म जी शिकायतूं ईंदियूं रहियूं आहिनि। पर हीअ जेका कामयाब छापो हुयो आहे हिकु घर ते जेके घर खे जेको आहे हिकु सेंटर में तब्दील करे उते औरतनि खां वॾे पैमाने ते जेको आहे कटौती कंदड़ गुरू खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ठीकु आहे महबूब ब्रोही, तफ़सील लाइ अवां जी वॾी महिरबानी। बुलेटिन में ख़बर शामिल कंदासीं। सिंध काबिल